नाज़रावाज़ न्यूज़ में भलीकार आया संजा सैयद ऐं नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्तु जी ख़ासि ख़बरुनि ते। इमरान खान माज़ी जो किस्सो बणिजी चुको आहे। हाणे कहाणी ख़त्म थी वई आहे। परवेज़ मुशर्रफ खे कढियो वियो त उहो बि चवंदो त इनक़लाब आणींदो। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं लाड़काणे में ट्रॉमा सेंटर जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। इमरान खान जा इदारनि में अञा बि सहूलियतकार मौजूदु आहिनि। जेकॾहिं इलेक्शन वक़्तु सिर थिए थी त इमरान खान जो हिकु बि सहूलियतकार न रहंदो। इमरान खान जो मुस्तक़बिल कुझु बि नाहे। अञा इलेक्शन थींदे नज़र न पई अचे। हुकूमत खां घणो पोइते वेठल माण्हुनि जो इलेक्शन लाइ राज़ी हुजणु ज़रूरी आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान जूं लाहौर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। चयो त टेक्नोक्रेट हुकूमत आण जो शोशो छॾियो पियो वञे। हिन वक़्तु एस्टेब्लिशमेंट सां को राब्तो नाहे। ईंदड़ आम चूंडुनि में पॉलिटिकल इंजीनियरिंग कई वई त नतीजा सुठा न ईंदा। ओभर पाकिस्तान में सभ खां वॾी जमायत जो मैंडेट तस्लीम न कयो वियो हो। सिंध एक्शन कमेटी नवनि सूबनि जे क़याम लाइ जोड़ियल कमेटी खे रद्द करे छॾियो। 7 ऐं 8 जनवरी ते डिविज़नल हेडक्वार्टर्स में बुख हड़ताल जो ऐलान। जलाल महमूद शाह जी सदारत हेठि सिंध एक्शन कमेटी जे इजलास में सिंध जा वसीला वफ़ाक़ हवाले करण वारो बिल सिंध असेंबली मां पास कराइण साज़िश करार। अॻवाणनि जो चवणु आहे त क़ौमी असेंबली तरफ़ां नवनि सूबनि लाइ जोड़ियल कमेटी खे बिना देर ख़त्म कयो वञे ऐं सिंध जा वसीला वफ़ाक़ हवाले करण बाबति सूबाई असेंबली मां आर्टिकल 144 ऐं 147 तहत मंज़ूर करायल ठहराउनि खे बिना देर वापसि वरितो वञे। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे अवामी राब्ता मुहिम ऐं सियासी जिदोजहद ज़रिए सिंध जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। चौबीस ॾींहं अॻु कराची खां शिकारपुर वेंदे गुम थी वियल रानीपुर वासी ट्रांसपोर्ट जे 4 वापारियुनि जे अगवा जी तस्दीक। अगवा थी वियलनि में ग़ुलाम अली होत, हबीबुल्ला, मोहबुल्ला ऐं फरमान लाशारी शामिल। धाड़ियलनि मुग़विन जे वारसनि खां आज़ादीअ लाइ 1.5 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो। कंदकोट मां 3 ॾींहं अॻु अगवा थी वियल ट्रक ड्राइवर लुकमान पठान खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुग़वी जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं ट्रक ड्राइवर्स जो इंडस हाईवे ते धरणो। धरणे सबबि रोड ब्लॉक, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। काबीना जो चवणु आहे त मुल्क में अमन अमान जी सूरत ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। दहशतगर्दीअ खे पाणा पटे ख़त्म कयो वेंदो। MNA चौधरी अशरफ जी गिरफ़्तारी जी मज़म्मत। तवानाई बचत प्लान ते सूबनि सां थियल मुशावरत ते दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ़ ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म तवानाई बचत प्लान ते मुशावरत मुकमल करण जी हिदायत कंदे चयो त सस्ती तवानाई जे ज़रियनि ते भाड़ण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। तेल ऐं गैस जो सालियानो दरामदी बिल $27 अरब आहे। मुल्क जो गर्दिशी क़र्ज़ 2.5 अरब रुपयनि ताईं पहुची वियो आहे। बिजली ऐं गैस ते भाड़नि खां बचण जा तरीक़ा ॻोल्हणा पवंदा। इतिहादी हुकूमत मुल्क जे मुआशी मसइलनि जे हल लाइ जा खोड़े रही आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर राज़ा परवेज़ अशरफ चयो आहे त इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी लाइ तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खे हिकु करे अचणो पवंदो। जथे जी सूरत में अचण सां मामला दुरुस्त अंदाज़ में हल नथा थी सघनि। इस्तीफ़ाउनि जे मामलनि ते आइन ऐं कानून जा पाबंद आहियूं। PTI जे आमिर डोगर इस्तीफ़ाउनि बाबति ॻाल्हि ॿोल लाइ राब्तो कयो हो, जंहिंखे चयो त इस्तीफ़ाउनि जे हवाले सां पॉलिसी वाज़े आहे। साबित करे सघां थो त पाकिस्तान डिफॉल्ट न थींदो। नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार जी दावा। माज़ी जो पाकिस्तान न आहे। माण्हू मुल्क जे डिफॉल्ट थियण ते ध्यानु न ॾियनि। केतिरा ई मसइला आहिनि पर असांखे उन्हनि जो हल कढणो आहे। सियासी गेम स्कोरिंग करे पाकिस्तानी मईशत खे नुक़सानु पहुचायो वियो। मईशत ते सियासत न कई वञे। माज़ी जे ग़लतियुनि मां सिखणु घुरिजे। मुल्क अॻिते वधंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो वीडियो लिंक ज़रिए ख़िताब। चयाईं मुल्की मईशत में स्टॉक एक्सचेंज जो किरदारु अहम आहे। SCCP ऐं सब्सिडीअ लाइ तरमीमूं कयूं वयूं।
पीटीआई हुकूमत एससीसीपी खे मुकमल तौर ते नज़रअंदाज करे छॾियो। सभ खां पहिरियां स्टॉक एक्सचेंज ऐं एससीसीपी ते ध्यानु ॾिनो वियो। मुल्क जी मईशत जी बहितरीअ लाइ जाखोड़ करे रहिया आहियूं।